मैं तो तेरिया, मैं तो तेरिया, ओ दामन लगिया मौला मैं तो तेरिया, ओ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया। लजपाल जी से मणि लाल मैनू आले नटार जी से मणि लाल मैं तो तेरिया, मैं तो तेरिया, ओ दामन लगिया मौला मैं तो तेरिया, ओ मस्तो मस्त कलंदर मैं तो तेरिया। कचेराई रहमतुल्लाह अलैह यारहीं सदीअ में सैयद हामिद शाह ॿुढो उर्फ़ मुराद शाह उन सां गॾिजी छो जो हिन जी दोस्ती बुखारा खां मुल्तान खां उच शरीफ़ खां गचेरे ते इहे गॾिजी गचेरे आया ऐं गचेरे खां पोइ वरी मखदूम अंगोरे रहमतुल्लाह अलैह जन जे बुज़ुर्गनि जे तवसुल सां हिते ख़ानकाहूं क़ाइमु कयूं ऐं साईं हामिद शाह सरदार अब्दुल गफ़ूर भुॻे जे वटां शादी कई ऐं साईं मखदूम जा परियल उन जेको आहे सो वरी उन्हनि मां शादी कई पोइ पंहिंजा घर ॿधी वेही रहिया जेके अॼु बि हिते क़ाइमु आहिनि। त हिन जी ख़ासि ॻाल्हि जेका आहे सा इहा आहे हिते पंहिंजे वाल साहब वटि तालीम वठण खां पोइ वरी मखदूम अबुल हसन सिंधीअ वटि पढ़णु वियो ऐं मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी मरहूम लाड़काणे वारे जे लिखत मुताबिक़ त पहिरियों दस्तारबंदी आलिम मखदूम अबुल हसन सिंधीअ जो जेको आहे सो मखदूम काज़ी ग़ुलाम अहमद गचेराई रहमतुल्लाह अलैह जन आहे। त किताबनि में जेको अचे थो ॿोलीअ जे लिहाज़ खां त थर जी ॿोली पंहिंजी आहे, ॾाड़ जी ॿोली पंहिंजी आहे, सिरे जी ॿोली पंहिंजी आहे, विचोले जी पंहिंजी। इन्हनि में किताबनि में ख़ुदि फ़ैसिलो थियल आहे त विचोली सिंध जी सिंधी जेका आहे सा सुधरियल ऐं संवारियल वधीक आहे ऐं वधीक जेको सम्झो सुहिणी ॿोली आहे। त उन लिहाज़ खां जेका असां ॾिसूं था त जंहिं बुज़ुर्ग जो 1078 हिजरीअ में विलादत थी आहे ऐं उनखां पोइ 1145 में बि हिकिड़ो जिहाद कंदे 222 ॼणा जेके मखदूम खोड़नि वारा शहीद कया विया त उन में डॉक्टर नबी बख्श बलोच जे लिखत मुताबिक़ ऐं चवण मुताबिक़ त सिंध जो वाहिद आलिम काज़ी ग़ुलाम अहमद रहमतुल्लाह अलैह जन हुआ जेके वक़्त जे हाकिम या नूर मोहम्मद कलोड़े खे ख़ुदाबाद वारी मस्जिद में रूबरू वञी ख़ुतबो पढ़ी पिट पारातो ऐं जेको कुझु उन में पेशन गोई कयूं त उहा बरक उअं ई थियो। जैसलमेर जे घाटियुनि में उते तुंहिंजो मौत थींदो, कोढ़ जी बीमारी थींदई, 2 पुट यर्गमाल थींदई, हुकूमत में ॾेई हीअं थियो पर मतिलबु जेकी ॻाल्हियूं कयूं त उहे थियूं। त उते जो उते हुनखे थोरी थरकणी वठी वई नूर मोहम्मद कलोड़े खे पेरनि ते किरी साईं खां माफ़ी घुरियूं। हाणे पेरनि ते किरी माफ़ी घुरियूं त काज़ी ग़ुलाम अहमद साहब जन फरमायो त हीउ मुंहिंजो शहरु न आहे, हीउ मदीने वारे सरकार उहो मूंखे चवंदा विया आहिनि, मां उहो तव्हांजे आॾो पेश कंदो वियो। हाणे इन मां 2 पॉइंटूं निकिरनि थियूं त आया मदीने वारे घोट इहो सिंधीअ में शहरु चयो या काज़ी ग़ुलाम अहमद जी एतिरी अरबी पकी हुई जो पाण फरमाईंदा विया नबी करीम अलैहिस्सलाम ऐं हीअ वरी मंज़ूम तर्जुमो करे सिंधीअ में वरी उते जो उते ॿुधाईंदा विया। त इहे 2 पॉइंटूं निकिरनि थियूं ऐं उन खां पोइ जेको आहे सो ॿियो जेको सन अरबी दान जे लिहाज़ खां ऐं सिंधी ज़बान पकीअ जे लिहाज़ पुठे जे लिहाज़ खां अचे थो त मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी हिकिड़ो किताब खे कयो तर्जुमो ॾाढो ॾुखियो हो। उहो वरी पंहिंजे ख़लीफ़े खे मोकिलियईं मखदूम काज़ी ग़ुलाम ते सिॼ महिल पोइ नमाज़ बांग खां पोइ किताब पेश कयईं। इहे 3 महीननि खां पोइ वरी मां
मुंहिंजो राति जो रहियो सुबुह जो 3 महीना खां पोइ मां ईंदुसि मग़ज़ूल हाकिम खट मिलियो त हीअ किताबु 3 महीना जेको आहे सो आई त सुबुह जो जीअं रवानो थो थिए त उहा ओतिरी अॻु में गुजरियूं हुयूं गुजरी कढी ॾिनई त वापसि हीअं तर्जुमो कयो मां 3 महीने खां पोइ चई बाबा राति थी वियो त माने एॾी हुनजी सिंधीअ ते ऐं अरबीअ ते एॾी दस्तरत हुई जो होॾा नबी करीम अलैहिस्सलाम फरमाईंदा पिया आहिनि अरबीअ में हेॾा मंज़ूम तर्जुमो कंदा पिया था वञनि इहा बि किताब जी ॻाल्हि आहे किताब पर हिनखे जेको वाक़ियाती बेत आहिनि उहे अक्सर करे डॉक्टर नबी बख्श बलूच जेको आहे सो पंहिंजे वाक़ियाती बेत जेके आहिनि किताब जेके आहिनि उन में घणे क़दुरु कयो त जीअं हिकिड़ो आहे देव जो आहे देव जो हिते हिकिड़ो शहर ठाहे अथसि त उहो देव शुरूआति खां वठी हज़रत आदम हाबील काबील खे मारे थो त उहो किसो बि चए थो मुंहिंजे अॻियां थियो हीउ हिकिड़े ॿुढड़े जे हिसत में नबी करीम असांजे ख़िदमत में हाज़िर थियो पोइ जेको किसो ॿुधाईंदो थो अचे त उहो बि मुंहिंजे अखियुनि ॾिठी ॻाल्हि आहे शैतान जॾहिं तरियो हो तॾहिं बि आज़ादी तरियो तॾहिं बि मां उते रूबरू हुउसि ऐं पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुंहिंजा जो बि कचहरी थियूं हज़रत नूह अलैहिस्सलाम पर सभिनी अंबिया सां मां मिलंदो आहियां ऐं सभिनी नबियुनि तव्हांजी साराह पई कई ऐं तव्हां ते सलाम ऐं दुरूद बि पढ़ियो केॾी मंज़िल आहे त उहो सॼो किसो ॿुधाईंदो आयो चई मां दुआऊं इहो कंदो आयुसि मुंहिंजा मौला मूंखे हयाती एतिरी नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजो मां दीदार कयईं उनजो उम्मती बणिजां त मुंहिंजो रब्बुल आलमीन हीअ मुंहिंजी पुकार ॿुधी आहे ऐं मां इहो सॼो शाइरीअ में या मखदूम कादी मखदूम खोड़नि वारा चई चवनि इहो बि सॼी शहर डॉक्टर नबी बख्श बलोच वाक़ियाती बेतनि में ॾिना आहिनि इहे शहर उहा बि सॼो साढा 63 सुठनि ते मुश्तमिल आहे पर उहो सॼो जो सॼो जेको आहे सो शहर उन ते आहे नबी करीम अलैहिस्सलाम जी पहिरीं शादी जेका आहे उहा बुनियाद खां वठी पछाड़ीअ ते उहा शादी सॼी जेका आहे सा शाइरीअ में जेका असां पाण लिखी था अहिड़ा कई अहिड़ा वाक़िया आहिनि मौलूद गज़ल त असां जेकॾहिं 1078 1145 हिजरी इन जे विच में जेकॾहिं ॾिसूं था त असांजे तरह खे अदबी लिहाज़ खां निहायत पोइते कयो आहे केतिरा ई हाणे 1152 में मिसाल तौरु हिकिड़ो मखदूम अब्दुर्रहीम करोड़ी त हाणे कंहिं सन्फ़ जो सिंधी अदब जे कंहिं सन्फ़ में हुनखे अॻुवाण करे छॾनि हाणे अॻुवाण करे छो अथनि त जेको 1145 हिजरी में हीउ जहान छॾे थो शहीद थो थिए ऐं 1078 में जेको आहे सो ॼमे थो उहो 1152 में जेको ॼमे थो उन जो शहर अॻु में कीअं थो अचे त तारीख़ में ॾाढा कपोड़ा लॻल आहिनि त इन लिहाज़ खां असांजे साइंस असांजी जेका तारीख़ जेका आहे नई तरीक़े सां जेकॾहिं साइंस जी बुनियादनि ते जेकॾहिं लिखी वञे त असांजा वॾा राज खुलंदा भेटाई साहिबु असां इल्मी शख़्सियत ॾिसी करे ख़ुदि हिते पाण आया जेके हींअर घर अथनि उते पाण आया ऐं हिते तगारी कयूं मस जो कमु हुयो उहो उन मस जा अञा ताईं निशान आहे कादी साहिबु वेठो आहे पाण रूबरू उहे निशान उन्हनि खे असां महफ़ूज़ कोन करे सघिया आहियूं त अहिड़े नमूने सां कई अहिड़ा वाक़िया अचनि था जेके माना तमामु लिखण जहिड़ा बि आहिनि ऐं बहितरीनु वाक़िया आहिनि त असांजो फ़र्ज़ु आहे त असां इन पंहिंजे सिंधी अदब ऐं लिटरेचर खे जो मां किताब लिखां पियो थो काफ़ी शाइरी बि मां हथु कई आहे त अहिड़े नमूने सां उहे सभु हथु कयां पियो थो त काफ़ी ॻाल्हियूं अचनि पयूं थियूं जेके माना असांजे मंज़र आम ते उहे असां पेश करण खां पोइ जॾहिं किताब मंज़र आम ते अची वेंदो त इनशा ताला त मुंहिंजे MA ते BA जे कोर्स ते जेके ग़लतियूं थियल आहिनि त उहे घणियूं असांजी जेको दुरुस्त रसूल बख्श खे जेका हिननि तुर्बनतनि बाबति आहे तारीख़ जी ॼाण अलाए किथां थो साईं तारीख़ आणे किताब पुराणो आणे इहो असांखे का ख़बर कान्हे हिननि जी बाक़ी राति साईं रसूल बख्श ॿुधायो हिननि तुर्बतनि नाले ऐं चई त भित मुंहुं खणा इहा चौधारी न त ॿिया कब्ज़ो करे पिया वञनि ख़ुदा बुज़ुर्गनि ओलियाउनि शाइरनि खां भरी पई आहे पर उन में गचेरो जेको आहे तमामु अॻभरो रहियो आहे ऐं काज़ी ग़ुलाम मोहम्मद बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे हिते न सिर्फ़ु जेको आहे तो काज़ी ग़ुलाम मोहम्मद हिकिड़ो बुज़ुर्ग रहियो आहे पर धरतीअ लाइ बि उन जहाद कयो आहे ऐं ज़ालिम हुकुमरान जे ख़िलाफ़ु उन ॼमी जेको आहे मुक़ाबिलो कयो आहे असीं खे सुख सलाम कयूं जंहिंमें सरकारी सल्तनतूं अरबी फारसी ॿोली में हूंदियूं हुयूं उन दौर में शाह अब्दुल भुटाई सिंध जी धरतीअ ते पंहिंजी ॿोलीअ खे तरजीह ॾिनी साईं ग़ुलाम अहमद गचेराई साहिब जो उन्हनि तमामु वॾियूं हस्तियुनि मां आहे साईं पाण तमामु ख़ुदा जा नेक वकार आला बुज़ुर्ग हुया पर उन सां गॾोगॾु पंहिंजी ॿोलीअ सां पंहिंजे अदब सां पंहिंजी धरतीअ सां तमामु वॾी चाहना रखंदा
इन्हनि ॻाल्हियुनि जे करे साईं मौलूद जी सिंफ़ खे तमामु वॾो मक़ाम रखियो। ऐं जेकी वाक़िया थींदा पुराणे दौर में शाइरी वाक़ियाती थींदी हुई, जिते जे वाक़िया थींदा, जिते जे जंगू थींदियूं, जिते जिते मसइला थींदा, त उन दौर में शाइर उन जो पस मंज़र पेश कंदा हुआ। साईं बुगाई साहिबु उन दौर जो पस मंज़र पेश कयो। साईं जी शाइराना ॿोली मौलूद जी एॾी त बेबाक ऐं आला हुई, जेका अॼु ॾींहं ताईं सिंध में ॻाई वञे थी। ऐं साईं विचेलो दौर जो विचेले हिन इलाइक़े जो राज पसीर हुयो। इन करे साईं जी ॿोली निसाबी ॿोली आहे ऐं मिठी मज़ाज वारी आहे। साईं रसूल बख़्श जा अहसान गचेरा साहिब जा, जेको असांखे हर साल साईं जे हिन ख़ादमियुनि में शामिलु कंदो आहे, ऐं असां अलाह कंदो आहे घुरूं था साईं जी दरगाह में ईंदा रहूं ऐं असांजो नालो ख़ादमियुनि में शुमार थिए, तमामु वॾा ख़ुशि। कलोड़नि जे दौर खे सिंधी अदब में हूअं बि तमामु शानदार अहमियत हासिलु आहे। ख़ासि तौर ते हिन दौर में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जन जो जनमु थिए थो ऐं जेको पाण आलमगीर शाइर जे हैसियत में पूरी दुनिया ते राज करे थो। ऐं इन ई दौर जो हमअसर साईं मखदूम काज़ी ग़ुलाम मोहम्मद बि आहे। पाण साहती परगिणे जी हिकु अहिड़ी नामवर शख़्सियत हुया जन न सिर्फ़ु फ़िक्री लिहाज़ खां उन वक़्तु जेका अवाइली दौर जी मुज़ाहमत हुई उन में पाण हिकिड़ो नुमाया किरदारु अदा करे मुज़ाहमत जा हिकिड़ा मज़बूत जेको आहिनि से पाया रखिया। उन दौर में मज़बूत हाकिम या नूरन कलूड़े सां पाण जेको आम्हूं साम्हूं वक़्त जे जयद आलम जी हैसियत सां जेको आहे सो मुंहुं मुखातिब थी करे उनखे सच हक़ ऐं सच जो कलमो चयो। ऐं जेको हुनजो यज़ीदी किरदारु हुयो ऐं उन जी उन जेको आहे सो भरपूर नमूने सां मुज़ाहमती हवाले सां पाण पंहिंजे नज़बाने अंदाज़ सां उनखे मौजूदु चयो। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेका अॼु असां साईं जन जी वरसी मल्हाए रहिया आहियूं त साॻिए वक़्तु असां चाहींदासीं त सिंधी अदब जा जेके मुहक़िक़ ऐं मुअरिख़ आहिनि उहे मखदूम काज़ी ग़ुलाम साहिब ते नए सिर तहक़ीक़ कनि साइंसी अंदाज़ सां ऐं जेके बि रिवायतूं आहिनि या मन घड़त ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जी छंड छाण कई वञे, संदसि कलाम खे महफ़ूज़ कयो वञे ऐं उनखे मंज़र आम ते आंदो वञे। ऐं साॻिए वक़्तु संदसि जे हवाले सां जेको बि सवानी असुलु हक़ीक़तूं आहिनि उहे बि मंज़र ते आम ते जीअं असां सिंधी अदब जे तरक़ी वाधारे में आहिनि।